अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भली कार माया गज़ाल आबरू सभ खां पहिरियां हिक नज़र हेडलाइंस ते। वज़ीर आज़म इमरान खान मरी साने जूं हक़ीक़तूं जल्द पेश करण जी हिदायत करे छॾी। वज़ीर आज़म इमरान खान जी सदारत हेठि पार्टी अॻवाननि जो इजलास। नाणे वारे वज़ीर शौकत तरीन जी माशी सूरतहाल ते इजलास खे ब्रीफिंग। वज़ीर आज़म चवे थो जदीद तरीक़े सां मरी मामले खे हल कयो वञे। फॉरेन फंडिंग केस में इलेक्शन कमीशन खे सभई रसीदूं ॾिनियूं। ॿियूं सियासी पार्टियूं बि फंडिंग केस जूं कॉपियूं जमा कराइनि। ॿियनि पार्टियुनि खां बि फॉरेन फंडिंग बाबति सवाल पुछणु घुर्जनि। नून लीग अरबें रुपयनि जी पदई फंडिंग जो हिसाब ॾे। मिनी बजट के रोकण लाइ मुखालिफ दुरगवान शहबाज शरीफ की सदारत में गजल अपोजिशन जो इजलास। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी गजल अपोजिशन जमायतुनि जा पार्लियामानी ऐं सीनियर अॻवान इजलास में शरीक थिया। मुखालिफ दुरगवान शहबाज शरीफ चवे थो मरी सानियो हुकुम जी मुजरमानी गफ़लत आहे। अॻूणो वज़ीर आज़म यूसुफ रज़ा गीलानी चवे थो मिनी बजट के हवाले से हिकमत अमली ते मुशावरत कई वई। समूरन मुखालिफ धुर जी जमायतुनि जा मेंबर पंहिंजी हाज़िरी खे यकीनी बणाईंदा। कौमी असेंबली में मरी साने ते आवाज़ उथारियो वेंदो। मरी वारो मामलो तमाम वॾो सानियो आहे। सिंध हाई कोर्ट के चीफ जस्टिस सीता रोड जी डॉक्टर असमत के आपघात वाले मामले जो नोटिस वरतो। चीफ जस्टिस DIG हैदराबाद और SSP दादू के 13 जनवरी ते ज़ाती हैसियत में तलब कर वरतो। DIG पीर मोहम्मद शाह SSP एजाज शाह के रिपोर्ट खणी अचण जो हुकुम। डॉक्टर असमत ब्लैकमेलिंग का तंग अची आपघात कयो हो। कराची में कोरोना वायरस जा केस तेजी से वधी रहा हैं। केसेस वधण जो कारण माण्हुनि जी बेएहतियाती आहे। वबा खां बचण जो वाहिद तरीक़ो एहतियात आहे। समूरियुनि इस्पतालुनि में वैक्सीन की सहूलियत मौजूद है। सिंध सरकार हेल ताईं सख्त फैसलो नाहे कयो। कराची के एडमिनिस्ट्रेटर मुर्तजा वहाब की प्रेस कॉन्फ्रेंस चयाई कोरोना खां बचण लाइ मास्क और वैक्सीन लाज़मी आहे। कराची में कोरोना वायरस की शरह 15% ताईं पहुंची चुकी है। एक भेरो बीहर एहतियात कयो वेंदो त हालतूं बहितर थी वेंदियूं। वफ़ाक़ी हुकूमत पंहिंजे मुफ़ादनि खे तरजीह ॾिए थी, अवाम खे नथी ॾिए।